कलेखोर जे अहिड़े ॻोठ में खमीसो ॻोठ में आहियूं। पालारी बिरादरी जो ॻोठ आहे। मुंहिंजा ही बचड़ा आहिनि जेके वीचारा कुझु वॾो थियण खां पोइ माज़ूर थी विया आहिनि जिस्म खां, बेसरो सामानी जे आलम में वाझाए रहिया आहिनि वसंदी वारनि ॾांहुं त हिननि जी का वाहर थिए, हिननि जो को वसीलो थिए, हिननि जो को इलाजु थिए जो ही पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि। हुनजे लाइ ही पैगाम आहे सभिनी सरहदी वारनि खे ऐं सिहत जी दुनिया में कमु कंदड़ सभिनी इदारनि खे त हिन मासूम बचड़नि लाइ को बंदोबस्तु थिए त हिननि जो इलाजु थिए ऐं पंहिंजी साफ़ सुथरी सहूलियत वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। ऐं हिननि मां कंहिं हिकिड़े खे थी आहे पोइ ॿिए खे पोइ टे खे ईअं हीअ बीमारी वञे थी हितां जे ॿारनि में विचड़ंदी वधंदी। इन जे करे हिन जो को अहिड़ो तदारुक थिए सही माना में त जीअं आईंदा ॿिया ॿार माज़ूर थियण खां बची सघनि। महिरबानी।